गुल प्लाज़ा साहनी केस की जांच ऑफिसर अगभराई वारी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। आगाह कई पिया कि गुल प्लाज़ा साहनी केस से जांच ऑफिसर अगभराई वारी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो त कंहिं बि सरकारी इदारे न जवाब ॾिनो ऐं न ई लाॻापियल ऑफिसरनि जा नाला फ़राहम कया। रिपोर्ट में ॿुधायो वियो त सरकारी इदारनि सवालनामे जा जवाब पिणु न ॾिना। जांच ऑफिसर अदालत में जवाबदारनि की ज़मानत रद्द करण वारी दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। ख़बर अवांखे ॾियूं पिया गुल प्लाज़ा साहनी केस से जांच ऑफिसर अगभराई वारी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। रिपोर्ट में ॿुधायो पियो त कंहिं बि सरकारी इदारे न जवाब ॾिनो ऐं न ई लाॻापियल ऑफिसरनि जा नाला फ़राहम कया विया। रिपोर्ट में ॿुधायो पियो त सरकारी इदारनि सवालनामे जा जवाब पिणु नाहिनि ॾिना। जांच ऑफिसर अदालत में जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण वारी दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो। हाजी भाई, गुल प्लाज़ा साहनी जी जांच बाबति ख़बर आहे। सरकारी इदारनि जांच ऑफिसरनि जे सहकार न कयो आहे। जांच ऑफिसर अगभराई वारी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। जांच ऑफिसर इहो बि चयो आहे त कंहिं बि सरकारी इदारे न त ख़त जो जवाब ॾिनो आहे ऐं न ई लाॻापियल ऑफिसरनि जा जेके नाला आहिनि उहे ॿुधाइनि था ऐं इहे सरकारी इदारा ॿुधाइण खां क़ासिर आहिनि। रिपोर्ट में जांच ऑफिसर जेकी अदालत में जमा कराई वई आहे उनमें इहो बि चयो आहे त सरकारी इदारनि जो सवालनामनि जा जवाब जेके आहिनि त पूर्ण उहे बि नथा ॾियनि। DSP आमिर जेको नओं जांच ऑफिसर आहे उन चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी KMC रेस्क्यूज़ 112 समेत इदारनि खे ख़त बि लिखिया विया हुया। पर जांच ऑफिसर अदालत खे इहो ॿुधायो त तनवीर पास्ता जेको यूनियन जो अॻवान आहे ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द जेके आहे त करण बाबति दरख़्वास्त बि कई वई आहे। जांच ऑफिसर मूजिबि जवाबदारनि जांच में करे रहिया आहिनि, तंहिं करे को बि जेको आहे त इदारो जवाब जेको आहे नथो ॾिए। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अदालती हुकुम ते अॻ में जेको जांच ऑफिसर हुयो अदालत उहो इंस्पेक्टर लेवल जो हुयो, उन्हनि खां जांच वापसि वठी करे हुकुम जारी कयो हो त DSP लेवल जे ऑफिसर खे इहा अहिड़ी जांच ॾिनी वञे, जंहिंखां पोइ पुलिस इंतज़ामिया पारां ऐं प्रोसिक्यूशन पारां DSP आमिर खे जेको आहे त गुल प्लाज़ा बाबति जांच ऑफिसर मुक़ररु कयो हो। जी महिरबानी अवां जी सिकंदर, आगाह करण लाइ।